सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। आया हो मुखे मारना सजाउल खान वटि दुश्मन जो कतरा हाणे मां तोखे पूरे एक हफ्ते जी मोहलत इन हफ्ते जी अंदर जेकॾहिं तव्हां मूंखे न मारे सघियो त यादि रखजांइ तव्हांजूं कब्रूं मां खोटंदुसि। हाणे तूं आज़ाद ही ॿुधाए वञी पंहिंजे पीउ शेर अली खे त असां सिजावल खान जो चैलेंज क़बूल करे आया आहियूं। थोरो माप त ॾिसां केर थो तुंहिंजो सत वहाए। हाणे वक्त अची वियो मीर जे भेण जे कातिल खे ज़ाहिर कजे। उन साथ वक्त हथी को थी वेंदो बाबा साईं। वक्त खां जेके मूंखे कम वठणा हुया मां वठी चुको आहियां। हाणे वक्त मार जे थो न। तो दोस्तों ये है नवाब खान जी चाल। पहिरीं मूसा खे आज़माई तो मूसा जी भेण खे माराई ऐं उन जे माउ खे, वरी उन खां पोइ मीर खे आज़माई ऐं मीर जे भेण खे माराई। उन खां पोइ हाणे वक्त जो वारो आहे। वक्त खे आज़माई, वक्त मां सभु समूरा कम कढी हाणे माराईंदो वक्त खे। नवाब खान पंहिंजी चारई तरफ़ ॼार विछाए छॾी आहे, जेको अचे उते फासे। तो छा सम्झो मुझे माण्हूअ खे तव्हां धक हणी या आज़ाद घुमंदो? शेर अली मरी वियो आहे तो जो मां हशर अहिड़ो कंदुसि जॾहिं न तूं सिजावल वटि पहुचंदे सिजावल तोखे इन हाल में ॾिसंदो न कपी फाहे थी वेंदी। इहो ई त मां चाहियां थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।